अज जो को हिते ही मीलाद पाक थी रहियो आहे इहा उन्हनि ख़ुदा जे नेक बाननि जे क़दमनि जी बरकत आहे। सुभान अल्लाह। अल्लाह वारे नेक बाने जा कदम जंहिं जाइ ते लॻंदा आहिनि अल्लाह वारा जिते ईंदा आहिनि उते दुआउनि लाइ बुक खणंदा आहिनि। सुभान अल्लाह। पाणी पींदा तॾहिं बि दुआ घुरंदा, ताम वापरींदा तॾहिं बि दुआ घुरंदा, पर हुननि खे अल्लाह ताला एतिरी त तौफ़ीक़ बख़्शी आहे जो ख़ुदा जो नेक बानो दुश्मन जे लाइ बि दुआ कंदो आहे। दुश्मन जे लाइ अल्लाह जो दरवेश बानो दुआ कंदो आहे। उन दुआ जी इहा बरकत ऐं असर आहे। ॿी हर शइ एक्सपायर थींदी आहे, ख़त्म थींदी आहे, मुद्दो ख़ारिज थींदो आहे। दुआ जो मुद्दो ख़ारिज कोन थींदो आहे, दुआ क़यामत ताईं हलंदी आहे। सुभान अल्लाह। दुआ जी जेका बरकत आहे उहा क़यामत ताईं हलंदी आहे। इंशाअल्लाह ताला अॼु वरी बि नए सिर पीर से रोज़े धणी बादशाह जा फ़क़ीर, सोई शरीफ़ जा फ़क़ीर, बरचूंडी शरीफ़ जा फ़क़ीर ऐं हेतिरी जेका ही जमायत आई आहे महबूब जे मीलाद में, इहा सभु गॾिजी दुआ घुरंदासीं। इंशाअल्लाह ताला अहले सुन्नत व जमायत जूं दरगाहूं, मस्जिदूं ऐं मदरसा ऐं जमायत जा ॻोठ ता क़यामत शाद बि रहंदा, आबाद बि रहंदा। अमां सभु दोस्त मुझे महबूब ते मोहब्बत सां सलात ॿुधायो। अवां खे मां क़ुरान शरीफ़ जूं आयतूं ऐं इन जी माना ॿुधायां। सलात वॾे आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि अजमाइन। थकिजी विया आहियो, लाबारा बाबारा करे 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 थकिजी पिया आहियो। सलात खुली नथा पढ़ो, खुली सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। साईं तव्हां खे ॿुधायो पे हाफ़िज़ अमानुल्लाह साहिब त बाबा उल्फतूं ख़त्म कयो, नफ़रतूं ख़त्म कयो, मोहब्बतूं पैदा कयो। सच करे पुछो न, कंहिं सां दिली मोहब्बत रखण में बि वॾी बरकत आहे। मदीने जो शहर आहे, चओ सुभान अल्लाह। हलंदव मदीने इंशाअल्लाह या अञा पोड़ा थियूं पोइ ओड़प में भी वञे, जॾहिं ख़ुदा नसीब करे तॾहिं वञो, पर मज़ो तॾहिं आहे जॾहिं जवानी में वञो। जवानी में वञी करे महबूब जे मुल्क जो दीदार करे आए न, पोइ हिते ॿियनि खे पियो ॿुधाईंदे त घणनि जा दिलबर हिते बि हूंदा, असांजो दिलबर मदीने में आ। घणनि जा दिलबर हिते बि हूंदा, असांजो दिलबर मदीने में आ। असांजो हादी असांजो हामी हुजूर अनवर मदीने में आ। सैयद मोहम्मद हसन शाह कुरान शरीफ़ यादि कयो, आलिम बि थियो, महसूस कयईं आलिम भी आया, हाफिज भी आया, हाणे पीर वठजे जेको कामिल हुजे। बुजुर्ग हितों जो कोन हो, लाहौर जो शाहगढ़ जो हुयो। हिकड़ी शाहगढ़ रहीम यार जे परियों भी आहे, पर किताबन में लिखियल आहे त इहा शाहगढ़ न, लाहौर जे इलाइके में हिकड़ी शाहगढ़ ही उतां जो हो। सफ़र कंदे उन इलाइके खां निकिरी पियो, हाणे जंहिं जाइ ते बरचूंडी शरीफ़ क़ाइम आ, इन जे भर में हिकिड़ो हिफ़्ज़ जो मदरसो हुयो।
शागिर्द रहंदा हा, उस्ताद रहंदो हो। उस्ताद छोकरन खे कुरान शरीफ जी तालीम ॾींदो हो। हिफ़्ज़ वारा तालिब रहंदा हा। सैयद सगोरो रात जो अची करे रहियो आ। मकतूबात शरीफ में उन हाफिज़ उस्ताद जो नालो भी लिखियल आ। रात उन वटि रहियो आ। रात जो जॾहिं पाण में हाली हवाली थिया, हाफिज़ साहब ख़बरां चारां पुछूं। सैयद सगोरे ॿुधायो, हितों जो कोन आहियां, अवां जे हिन ॾखणी सिंध जो कोन आहियां, उत्तर खां आयो आहियां, लाहौर खां आयो आहियां। छा जे लाइ आयो आहीं? जे आयो इन जे लाइ आहियां जो क़ुरान भी याद आ, हाफिज़ भी आहियां, आलिम भी आहियां। हाणे पीर कामिल अहिड़ो ॿुधाए जेको हिके धक में मंज़िल ते पुॼाए छॾे। सुभान अल्लाह। पीर कामिल। मदरसे वारे हाफिज़ चयो त यार जुमे ते तुंहिंजो कमु थी वेंदो। किथे थींदो? कि लोहरी शरीफ, रोहड़ी जो असल नालो आहे लोहरी। रोहड़ी शरीफ में वञ, दरियाह जे कप ते हिकिड़ी मेमणनि जी आखूंदनि जी मस्जिद शरीफ आ। उन मस्जिद शरीफ में मिठे मोहम्मद मुस्तफ़ा करीम जो वार मुबारक आ, वार मुबारक। उन वार मुबारक जे दीदार करण जे लाइ भिटाई सा फरमाईंदो आ, पतंगन पह कयो मिड़िया मथे मच, पसी लहस न लुचिया सड़िया मथे सच, पोसंदा किचन गच वेचारन वसाइया। सुभान अल्लाह। जॾहिं जुमे वारे ॾिहाड़े महबूबन करीमन जे वार मुबारक जो दीदार थींदो आ। ओ बाग प्यार जे ॻोठ वारो, उहो मुंहिंजे महबूब जो वार मुबारक जंहिंजे लाइ अल्लाह ताला फरमाईंदो आ, वद्दुहा वल्लैल इज़ा सजा। मुंहिंजा महबूब, मां अल्लाह जी ज़ात बाबरकात खे तो महबूब जे सोणे सूरत जो कसम आ, वल्लैल इज़ा सजा, तुझन सोहणन जुल्फन जो कसम आहे। चवंदो वार मुबारक ते परे परे खां सैयद ईंदा आहिनि, ख़ुदा जा वली ईंदा आहिनि। असल छा, इते वञ जेको दिलि खे लॻे उन सां हथ हथ में ॾिजां, तुंहिंजो बेड़ो पार थी। सुभान अल्लाह। शाह साहब जो त ठीकु आहे। उन ज़माने जा माण्हू इस्तिखारो कंदा, माण्हुनि जा अक़ीदा मज़बूत हा, ईमान मज़बूत हो। इस्तिखारे में हिन खे इशारो आयो त न, हेकर मदीने वञे। सुभान अल्लाह। ईअं रवानो थी वियो, काबे करीम में वियो, काबे पाक जो तवाफ कयईं, सफ़ा ऐं मरवा जो जा चकर ॾिनई, उमरो पूरो करे जॾहिं मदीने शरीफ वियो, मदीनो मदीनो आ। हज भी मक्के पाक में आ, उमरो भी मक्के पाक में आ, पर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मदीने शरीफ में उहा मोहब्बत रखाई आ, रसूलुल्लाह जो उहो दर रखायो आ। अल्लाह ऐलान करे छॾियो आ, वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊका। ओ मुंहिंजा महबूब, पूरी कायनात में ऐलान फरमा, जंहिंखे ॿी का वाह न हुजे, सभु दर बंदि थी वञनि, तो मोहम्मद जे दर ते हलियो अचे। सुभान अल्लाह। मुंहिंजा महबूब जेको पाण ते ज़ुल्म करे, ॿिए ते को ज़ुल्म करे, उहो त वॾेरे खे दाह ॾे, पीर खे दाह ॾे, उस्ताद खे दाह ॾे, कोर्ट में वञे, पाण सां पाण ज़ुल्म करे। चवंदा आहिनि त हथ जी फटी उन खे केरु ॿधे पटी। पाण सां ज़ुल्म करे उहो केॾांहुं वञे? अल्लाह से फरमायो, जेको पाण सां ज़ुल्म करे उहो मदीने वारे जे दर ते हलियो अचे। आबिद फ़कीर चवंदो आहे, महबूब जे दर ते वञी करे गारो गिचीअ में पाइजे, लालण अॻियों लीलाइजे, हथड़ा ॿधी बाॾाइजे, महबूब मन परची पवे।
हथड़ा बधी बादाए जे महबूब मन परची पवे का आजिज़ी आदो करे कदमन मथो हथड़ा धरे वाका सुनी शलहू वरे महबूब मन परची पवे सुभान अल्लाह अन्या थोड़ो जोर में सुभान अल्लाह तरसी पवा तन जे तदे ओ आबिद मलक पखड़ा अडे सीने लगाए हूँ सदे महबूब मन परची पवे सीने लगाए हूँ सदे महबूब मन परची पवे गाल इते बंद काम थी थे त जेको पाण ते ज़ुल्म करे वो मदीने अचे कम थी वेंदो न मदीने पाक अची अल्लाह का माफ़ी घुरे मदीने वारो उन जी सिफारिश करे रुगो मदीने अचण सां कम कोन थींदो मदीने पाक अचे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिकिड़ा गार्डन रुमालन वारा उते घुमन था हाणे त मोबाइल ते हर को उनखे ॾिसी सुञाणी वियो आहे उहे चवंदा आहिनि त रोज़े पाक ॾे मोह न कयो रोज़े पाक ॾे पुठी कयो त तव्हांजी दुआ क़बूल थींदी अदा अहिड़े इल्म खां माण्हू ईअं भलो आहे न जंहिंमें अदब न हुजे खुदा जो कसम आहे महबूब जे रोज़े ॾे निहारे हाफ़िज़ अमानुल्लाह हथ खणे त तुंहिंजी मर्ज़ी आहे न खणे तॾहिं बि मदीने वारे जे सदके दुआ क़बूल थी सुभान अल्लाह महबूब जे रोज़े में रुगी दीद हुजे न अरे महबूब साम्हूं आ रोज़ो असां बुक खणूं बस महबूब जे हुजूर में खलीफ़ो महमूद निज़ामानी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो हो मुर्शिद खे दुआ लाइ चवण इहा बि मुरीदी में कमी आहे मुरीद जो अक़ीदो हुजे त मुंहिंजे हाल जी मुंहिंजे मुर्शिद खे ख़बर आहे खलीफ़ो महमूद हाफ़िज़ अली गुल पढ़ंदो आहे मलफूज़ा शरीफ उनखे ख़बर आहे त खलीफ़ो महमूद निज़ामानी सैयद मोहम्मद हसन शाह जीलानी जो यार इहा यारी कहिड़ी ही बने शरीकत वारी न गड कारोबार वारी न मिट्री माइट्री वारी न हू निज़ामानी बरोचा बदीन ज़िले जो आ मुंहिंजा प्यारा दोस्त सैयद आले रसूल इन्हनि जी पाण में यारी इहा है अल्लाह कारण यारी आ हो बि रोज़े धणी जो मुरीद आ हीअ बि रोज़े धणी जो मुरीद आ जेको असांखे मुर्शिद जो मुरीद हूंदो आ कादरी तरीक़े जो हूंदो आ ओ मुंहिंजा प्यारा दोस्त ज़ात जो केर भी हुजे असांजे अखियुनि जो नूर आहे नूर महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दर ते उहे बीठा आहिनि शहर में ओ मुफ्ती साहब सां उन्हनि जो बास थी पियो मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी रहमतुल्लाह अलैह शेर मुस्तफा जेको उते मुला बीठो आहे उन जो बास में जॾहिं उहो खुटी वियो न तो वो मुल्ला चवण लगो मुफ्ती साहब के तो तू मूसा बास न कर छो तू बाहरों जो आ ए मां हितों जो तो खा मां फजीलत में मथे आ जो मां हितों जो आया तो परे जो आया आही मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह फरमायो तो हितों जो तो अबू जहल भी हुयो ए परे जो सलमान फारसी हुयो वो मथे केरा सुभान अल्लाह हितों जो अबू जहल भी हुयो परे जो बिलाल भी हुयो मथे केरा अबू जेल जो जाते घर हुयो उते लेटरिन ठहल आहिनि खुदा जो कसम आहे मुंहिंजे महबूब जा सहाबी जे वण जे हेठां वेही पसीनो सुकाईंदा हा उते किरोड़नि जी लागत सां मस्जिदूं ठहियल आहिनि हाजी ॾिसी आया आहिनि हिकिड़ी जाइ ते सत मस्जिदूं छो 8 मस्जिदूं गॾु ठहियल आहिनि जंहिं जाइ ते सोणे अबू बकर सिद्दीक जो खीमो आहे उते बि मस्जिद आहे जंहिं खूह तां सोणो अली उल मुर्तज़ा पाणी भरींदो आहे पाणी वापराईंदो आहे उते बि मस्जिद ठहियल आहे मदीने पाक मां जेको हाजी ईंदो आहे उनखे एराम उन मस्जिद मां ॿधणो पवंदो आहे हज़रत सलमान फारसी वारी जाइ ते मस्जिद आहे हज़रत बिलाल जे नाले सां अॼुकल्ह आम तरह सां हाजिन जी रहाइश थींदी आहे इन पासे हज़रत बिलाल जे नाले सां मस्जिद आहे जंहिं जाइ ते मुंहिंजे महबूब जा सहाबी रहिया उते 5 वक़्त बांगा थियूं मिलनि
नमाज़ां थियूं थियनि हाणे सैयद मोहम्मद हसन शाह मदीने आयो चओ सुभान अल्लाह महबूबन जे मदीने पाक पहुतो नमाज पढ़े जिक्र अज़कार कहे रात जो हबीब जे रोज़े पाक जे अॻियां वेही रहियो आहे मुराक़बे में अख अख सां लगी आ जीअं जो अख दुनिया वारी बंद थी आ ख्वाब में ॾिसे पियो सुभान अल्लाह हज़ारनि माण्हुनि जी बल्कि लखनि माण्हुनि जी कचहरी आ विच में हिकिड़ो सोन जो तख़्त रखियल आ उन तख़्त जे मथां हिकिड़ो सोणी सूरत वारो जवान बीठो आ उन जे सॼे पासे खां हिकु तमामु सुहिणो इंसान बीठो आ ॿिए पासे खां बि सुहिणो इंसान बीठो आ सैयद मोहम्मद हसन शाह उन हज़ारनि माण्हुनि में वेही रहियो आहे जॾहिं गुफ़्तगू शुरू थी आहे उन्हनि हज़ारनि मज़ा हिकिड़े चयो आहे ओ मोहम्मद हसन शाह चई जी अदा जेको मिंबर ते वेठो आहे सुञाणे थो केरु आहे चएदा तूं ॿुधाए मां त सुञाणा थो पर तूं ज़रूर ॿुधाए चए जेकॾहिं मूंखां पुछे थो त जेको मिंबर ते वेठो आहे इहो सोणे हुसैन जो नानो मिठो मोहम्मद मुस्तफ़ा करीम आहे हाणे महबूब जो दीदार कर जंहिंखे सुवाल पुछणो आहे उहो ज़बान ते न आणींदो दिल में आणींदो महबूब पाण सॾु कंदा इहो मक्तूबात शरीफ में पूरो डिटेल सां लिखियल आहे सब उहे खुदा जा वली वेठा महबूबन करीमन नज़र फरमाई मोहम्मद हसन आयो आहे सुभान अल्लाह उथी बीठो सुभान अल्लाह पाण फरमाईंदा आहिनि त बानी वेठी जंड ते साईं सॾु कयो अटो ऐं जंड उते रहियो छो छुलंदी आई मोहम्मद हसन शाह उथी बीठो आहे ख्वाब जी हालत आहे वेझो सुरी आयो मोहम्मद हसन शाह कीअं आयो आहे साईं उमरो करण आयो आहियां ज़ियारत अवां जे रोज़े पाक जी करण आयो आहियां दिल में मुर्शिद जी तलाश आहे उहो बि अवां जे दर ते पुछण आयो आहियां पाण फरमायो हिन जवान खे ॾिस चिताए ॾिस साईं जो नालो छा आहे पाण फरमायो नालो अथसि मोहम्मद राशिद हिन जा जेके मोहब्बत वारा आहिनि उहे हिन खे चवंदा आहिनि रोज़े धणी बादशाह सैयद हसनी हुसैनी सैयद आहे ऐं सैयदनि में काज़मी हिन जो पाड़ो आहे लक्यारी हिन जो पाड़ो आहे रोहड़ी शरीफ़ में हिन जो ॻोठ आहे हिन खे ॾिसी छॾ असां बि चई था छॾियूं जीअं तूं वेंदे वञण सां मोहम्मद राशिद रोज़े धणी तोखे रंग लॻाए छॾींदो रंग ख्वाब में ज़ियारत थी वई नालो सम्झाइजी वियो सैयद सगोरे खे जाग थी वई जाग जो थी महबूबन करीमन खे ख्वाब में ॾिठे जाग थी दिल बाग बहार लगी ॾींहं जॾहिं पूरा थिया मदीने शरीफ में रहाइश जा वापस आयो आहे सिंध में सिधो अची पहुतो रोहड़ी शरीफ में तॾहिं पीर से रोज़े धणी बादशाह जी हाणे जंहिं जाइ ते दरगाह हुआ इन जाइ ते दरगाह कान हुई इन खां ओलाए पासे दरिया जे अंदर दरगाह हुई उन जाइ ते हज़रत रोज़े वारो वेठो आहे सैयद सगोरो आयो पीर से रोज़े वारो मुरीदन जे विच में वेठो आहे सैयद सगोरो अची मिलियो कुर्बान वञा साईं तव्हां जो मुरीद थींदुसि मदीने पाक मंझा दस मिलियो आहे पीर से रोज़े वारे बादशाह फरमायो सैयद जीलानी अञा बि पक कर पक मुर्शिद ईअं थोड़ा याद बाबा मुर्शिद ईअं फेरी वारा त कोन हूंदा न जे माल्टा खणी घुमंदा आहिनि मोटरसाइकिल ते ऐं कसा कसा थांव जेके आहिनि उहे खणी घुमंदा आहिनि तव्हां ॾिठो आहे त सोन जेको आहे केतिरो महांगो आहे पर सोनारो कॾहिं उनखे गाॾी में खणी ॻोठ में होका कोन ॾींदो आहे जंहिंखे तोले जी ताक़त हूंदी आहे उहो बि दुकान ते वेंदो आहे जंहिंखे अधु तोले जी ताक़त हूंदी आहे उहो बि दुकान ते वेंदो आहे ओ बाग पयार जे ॻोठ वारो ख़ुदा खे मंझो ॿेली फेरी वारे पीरनि खां बचिजो जीअं न मोबाइल चाइना जा निकिरी पिया आहिनि घड़ियूं चाइना जो निकिरी पियूं आहिनि नकुली
ये पीर भी चाइना जो निकरी पियो आहे मां भी पीर थी सघां थो हितां हलिया वञा थरपार कर हलियो वञा बदी न हलियो वञा पंहिंजे नाले जे पुठियां शाह लॻाए छॾियां माण्हू मूंखे चवंदा तूं पीर आहे ओ मुंहिंजा प्यारा दोस्त पीर अहिड़ो वठ जेको पीर तोखे बाब पयार मजा मदीने पाक जा मुनारा ॾेखारे छॾे सुभान अल्लाह एड़ो कामिल पीर वठ जेको तोखे चवे त ला इलाहा इल्लल्लाह जो जिक्र करे ऐं तस्बीह पूरी करे तो मुराक़बो करे पंहिंजे सीने में निहार हिक ॾींहुं न त ॿिए ॾींहुं ज़रूर मदीने वारे जो दीदार थींदो सुभान अल्लाह जे इहे दग ते पीर वठजनि हा न त पोइ सैयद सगोरे हेॾा कशाला छो कया हेॾी मंज़िल छो मारे छो माण्हू अॼुकल्ह आम तरह सां शराबी थी विया आहिनि व्याजी थी विया आहिनि ज़ना में पइजी विया आहिनि इन करे जो उन्हनि माण्हुनि खे मुफ़्त में इहो सभु कुझु मिली वियो आहे ओ मुंहिंजा प्यारा दोस्त मुर्शिद कामिल ठके ठुके वठिजे ऐं अल्लाह जे कामिल वलीअ जी दामन वठिजे उहो ख़ुदा जो वली ॿुॾल माण्हू जे बेड़े खे उतारे छॾींदो बादशाह पीर जो चोलो खणण आयो हो न चोर हुयो तो चोर अॻे चोरियूं कंदो हो न तॾहिं चोरी करण आयो पर महबूब सुभाणे दस्तगीर बादशाह उनखे चोरियूं कोन सेखारियूं अल्लाह जो वली बनाए छॾियो अहिड़े कामिल जी दामन में चिबड़ी पओ पाण फरमायो शाह साहब पक करे जैसे पक करे आयो आया पक हेडी मंजिल मारी थम कशालो कयो थम हाणे अवां जो दर कोन छडबो पीर से रोजे धणी गाचा हथ हथ में देई सैयद मोहम्मद हसन शाह के बैयत कयो आ त सुबह जी नमाज खा अग में 11 दफा कुल शरीफ पढ़ जा सांझी जी नमाज खा पो 11 दफा कुल शरीफ पढ़ी बादशाह पीर दस्तगीर महबूब सुभानी अब्दुल कादिर जीलानी पीरान पीर दस्तगीर बादशाह के न्याज पेश करे 1000 दफा ला इलाहा इल्लल्लाह 1000 दफा इल्लल्लाह 1000 दफा अल्लाह 1000 दफा हु ये 4 तस्बीहों जिक्र जो करे हु हक अल्लाह करे पंहिंजे दिल जे तरफ मुतवज्जा थी जा तोखे दिल मंझा आवाज ईंदो अल्लाह 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 ओ मोहम्मद हसन शाह हिकड़े ॾींहुं दिल मंझा आवाज ईंदो ॿिए ॾींहुं जिगर मंझा आवाज ईंदो टे ॾींहुं सीने मंझा आवाज ईंदो हलंदे हलंदे हिकड़े ॾिहाड़े तुंहिंजो वार वार ला इलाहा इल्लल्लाह जो जिक्र कंदो ख़ुदा ॼाणींदो आहे मलफूज़ात शरीफ शाहिदा जन माण्हुनि ला इलाहा इल्लल्लाह जे जिक्र खे पचायो मरी वञण खां बाद में हुननि जे कब्रनि मंझा भी ला इलाहा इल्लल्लाह जे जिक्र जो आवाज ईंदो आहे मुर्शिद कामिल रंग लगाए छॾियो मां साईं वारी तव्हां खे ॻाल्हि पे कई माफ़ करण वारी ॻाल्हि मदीने जो शहर चओ सुभान अल्लाह मुंहिंजा महबूब मस्जिद शरीफ में आया मदीने वारा साईं मस्जिद नबवी सुभान अल्लाह पाण सहाबन दे निहारे पाण फरमायो त अवां मुंहिंजा ख़ुदा वास्ते ख़ैर कंहिं कयो आहे गरीबत हुई साईं मिस्कीनी हुई मिस्कीनी में ईमान आहे जंहिं माण्हू खे ख़ुदा बंगलो कोन ॾिनो आहे न ख़ुदा जंहिं माण्हू खे कार कान ॾिनी आहे जंहिं माण्हू खे ख़ुदा चैना बोस्की जा कपिड़ा कोन ॾिना आहिनि जंहिं माण्हू खे ख़ुदा ज़मीनदारी कोन ॾिनी आहे न मां ख़ुदा जो कसम खणी चवां थो त ख़ुदा उन्ही खे इंसानियत ज़रूर ॾिनी उन्ही खे ख़ुदा इंसानियत ॾिनी आहे उन्ही वटि मामे जी बि इज़त आहे उन्ही वटि सहुरे जी बि इज़त आहे उन वटि चाचे जी बि इज़त आहे उन वटि पीउ जी बि इज़त आहे उन वटि माउ जी बि इज़त आहे 5 आङुरियूं बराबरि कोन आहिनि मां अक्सरियत जी ॻाल्हि थो कयां अक़लियत ईअं बि आहे जिन खे ख़ुदा दौलत सां नवाज़ियो आहे उनखे ख़ुदा इंसानियत सां नवाज़ियो आहे तॾहिं तो जहान हले पियो भला बि आहिनि पर अक्सर करे ॾिठो वियो आहे जेको ग़रीब आहे मिस्कीन आहे पंहिंजी रोज़ी रोटी जहिड़ो आहे उनखे ख़ुदा मस्जिद जी बि सुञाण ॾिनी आहे मुर्शिदनि जी बि सुञाण ॾिनी आहे रसूलुल्लाह जे मीलाद जी बि सुञाण ॾिनी आहे वॾे नंढे जी बि सुञाण ॾिनी आहे पर जंहिंखे न देर सां दौलत आई आहे जंहिंखे देर सां पैसो आयो आहे न
वो चवंदा न झिरकी ते को छंड किरी पानी जी वो चवे पई पखियुनि खे परे थी जो समुंड मां जे मथां हले थो समुंड तो मां जे मथां हले ओ मुंहिंजा प्यारा दोस्त खुदा पैसो ॾे न त ग़रीबनि जो बाह ॿेली थी वञे मिसकीननि जो बाह ॿेली थी वञे कहीं फाथल माण्हू खे कुलो ॾे कहीं हाजतमंद जी हाजत पूरी कर कंहिंखे 1500 ॾेई 1700 न वठिजा 5000 ॾेई 7000 न वठिजा अल्लाह ताला फरमाईंदो आहे क़ुरान शरीफ़ आहे अल्लाह से फरमाईंदो आहे अवां जा को अहिड़ो माण्हू बि आहे जेको अल्लाह खे ओधारा ॾे वमन युक़रिदुल्लाहु कर्दन हसना अवाम जा को अहिड़ो माण्हू आहे जेको अल्लाह खे कर्ज़ ॾे हाफ़िज़ बि वेठा आहिनि आलिम सगोरा वेठा आहिनि अल्लाह कारण जेको माण्हू ॾींदो आहे इन में बि सवाब आहे पर ओधारे ॾियण में अञा वधीक सवाब आहे तव्हां ख़ुदा कारण कंहिंखे 500 ॾियो न पेनू अचे थो 1000 ॾियो उन में बि सवाब आहे पर तव्हां कंहिंखे ओधारो ॾियो न उन में वधीक सवाब इहो छो पिनण वारे खे पाण जेको ॾींदासीं उहो मुसीबत में फाथल कोन्हे उनजी पिनण आदत आहे भले उनखे तव्हां अॼु 1000 5000 ॾियो न उहो सुभाणे सभ खां पहिरियों तव्हांजे दर ते ईंदो उहो चवंदो कल्ह हितां मखियल मानी मिली हिते वञा पर जेको तव्हां खां ओधारो थो वठण अचे इहो मजबूर आहे इनके का जरूरत आहे उहो ज़रूरत में तव्हां वटि अचे थो ऐं तव्हांखे इहा ख़बर आहे त उनखे ज़रूरत जे टाइम दिलि में इहा ॻाल्हि केरु विझंदो आहे त वॾेरे वटि वञ तोखे गाॾी मिलंदी तुंहिंजो मसइलो हल थींदो उनजी दिलि में इहा ॻाल्हि विझंदो केरु आहे दिलनि जो मालिक केरु आहे चओ अल्लाह जॾहिं बि तव्हां वटि सवाली अचे अल्लाह ताला फरमायो महबूब सवाली खे कॾहिं बि झिड़क न ॾे ख़ासि करे जेकॾहिं को राति जे टाइम सवाली अचे थो उन सवाली खे कॾहिं बि ख़ाली न मोटायो हिकिड़े बुज़ुर्ग फरमायो आहे हर कागज़ दी तूं इज़त करीम त क़ुरान दी आयात होवे हर पाणी दी तूं इज़त करीम त इहो आब हयात होवे हर फकीर दी तू इज्जत करी मत ख्वाजा खिजर हयात होवे हर काफले दी तू इज्जत करी मत विच सोने हुसैन दी जात होवे महबूबन करीमन पूछो तव्हां में खुदा वास्ते खैर कंहिं कयो आहे सब माठ कयो वेठो खैर कंहिं कयो हुजे त ॿुधाए न पाण फरमायो ॿुधायो छो कोन था अवां में कंहिं खैर कयो आहे पाण फरमायो मगरिब खां वठी करे सुबुह जी आज़ान ताईं मां मुस्तफा करीम ॾिसंदो रहियो आहियां अल्लाह जा मलाइक उन माण्हू जो सवाब लिखंदा रहिया सुबुह जी बांग मिली वई एतिरे ताईं खुदा जा मलाइक रहमतूं नाज़िल कंदा रहिया सवाब लिखंदा रहिया अवां कंहिं खैरात कई आहे राति ॿुधायो सॼी जमात माठ कयो वेठी आहे पोएं पासे खां हिकिड़ो असहाबी वेठो आहे जंहिंजी सुहारी मुबारक में कुझु कारा वार बि आहिनि कुझु अछा वार भी आहिनि कुंड ते वेठो आहे रुमाल हुनजे हथनि में लुड़क उगे थो पियो मुंहिंजे महबूब करीम निहारे पाण करीमन इशारो कयो बाबा वेझो उथी आयो रोई छो थो ही ओ दर्रा जिते रोईंदड़ खिलंदा आहिनि ना उम्मीदर खे उम्मीद मिली वेंदी आहे मायूसन जी मायूसी ख़त्म थी वेंदी आहे तकदीर बदल भी आहे किस्मत बदल भी आहे रोए छो थो कुर्बान वञा या रसूल अल्लाह कल जेको जुमो गुज़रियो हो इन जुमे में तव्हांजी तकरीर जो मौज़ू इहो हो त सदको ॾियो सदको अवां इहा तकरीर कई सदके जी फज़ीलत ॿुधाई खैरात जी फज़ीलत ॿुधाई मां घर वयुसि ॾिठमि गुंदी में अन्न जो दाणो बि कोन हुयो
घर के तलाश कयो मचो को छुहारो लभे अल्लाह जे नाले खैर ॾियां छुहारो बि कोन लधो मुंहिंजा महबूब मां पंहिंजी घरवारी खां पुछो को टको पैसो आहे त ॾे अॼु मुंहिंजे महबूब ख़ैरात जी फज़ीलत ॿुधाई आहे ख़ुदा वास्ते ख़ैर कयां घरवारी चयो घर में कुझु बि कोन्हे को अल्लाह ऐं अल्लाह जे महबूब जो नालो आहे दुनिया जी का बि शइ कान्हे का मुंहिंजा महबूब मुंहिंजे घर में का बि शइ मौजूद कान्हे पोइ अध रात वारे टाइम सभु माण्हू सुता पिया हुया मां थधे पाणी सां घड़े जे पाणी सां वुज़ू करे खड़को कोन कयो होरिया मस्जिद शरीफ में आयुसि बरकाता नफिल पढ़ी मां अल्लाह जे हज़ूर में अर्ज़ कयो ओ मुंहिंजा मालिक तुंहिंजे महबूब कल ख़ैरात जो सवाब ॿुधायो आहे मुंहिंजे त घर में का शइ आहे कान जो मैं ख़ैरात कयां हाणे मां इहा ख़ैरात कयां थो हे मुंहिंजी ॾाढ़ी में अच्छा वार अची विया आहिनि अॼु ताईं जंहिं माण्हू मूंखे तकलीफ़ ॾिनी आहे मां अल्लाह कारण उन्हनि खे बख़्शे छॾियो आहे बख़्शे सुभान अल्लाह उन्हनि खे ख़बर आहे या न आहे महबूब चयो ॾियो अल्लाह कारण ॾियो मुंहिंजा मौला मां वटि ॿियो कुझु कोन्हे मां अल्लाह कारण माफ़ी थो ॾियां उन्हनि माण्हुनि खे जन माण्हुनि मुंहिंजी रस्ता रोक कई उन्हनि माण्हुनि खे जेके माण्हू मां सां विढ़िया अदा इज़त हर कंहिंखे प्यारी आहे हज़रत मौला अली करमुल्ला वजुल करीम जो कौल आहे पाण फरमायऊं तलवारनि जा धक छुटी वेंदा आहिनि पर ज़बान जो धक कोन छुटंदो आहे माण्हू मरंदो मरी वेंदो आहे पर ज़बान जा चयल लफ़्ज़ हर कंहिंखे यादि हूंदा आहिनि ज़बान सां कंहिंखे न ईज़ाईंदा कयो मदीने वारे घोट फरमायो अल मुस्लिम मन सलिम अल मुस्लिम जंहिंजे हथ जो भी कंहिंखे दुख न हुजे ज़बान जो भी कंहिंखे दुख न हुजे मुसलमान उनखे चइबो आहे मुंहिंजा महबूब मां इहो अर्ज़ कयो मुंहिंजा रब करीम जंहिं मूंखे दुख ॾिना मां अल्लाह कारण बख़्शे छॾियो आहे महबूबन करीमन मुस्कराए करे पाण फरमायो इहा वॾी ख़ैरात आहे इहो वॾो सदको आहे इहो वॾो अल्लाह जे नाले ते ॾियणो आहे अल्लाह जे नाले ते जेको माफ़ी ॾींदो आहे कंहिंखे माफ़ कंदो आहे रब बि उनखे ईअं माफ़ करे छॾींदो जो क़यामत वारे ॾींहुं बाने खे ख़बर ई कान पवंदी मलाइक चवंदा हल तुंहिंजे लाइ जन्नत जो दर खुलियो पियो आहे अल्लाह हलबो न जन्नत ॾे जन्नत ॾे सभु संभरिया पिया हूं मस्जिद ॾे वञण लाइ को तयारु कोन्हे मस्जिद शरीफ ॾे वेंदा कयो ॾींहुं क़यामत जो थींदो काबे करीम खे हुकुम थींदो काबा तूं जन्नत में हल काबो अर्ज़ कंदो मुंहिंजा मौला मां अकेलो कोन वेंदुमि मुंहिंजो लश्कर अचे अल्लाह से फरमाईंदो तुंहिंजो लश्कर मुंहिंजा मौला मस्जिदूं मुंहिंजो लश्कर आहे सारे जहान जे मस्जिदुनि खे हुकुम थींदो आहिनि तोड़े शहीद थी वियूं आहिनि शरीयत मोहम्मदी जो हुकुम आहे ही मस्जिद ठहियल आहे न ही क़यामत ताईं मस्जिद रहंदी भले शहीद थी वञे ॻोठ हिते हुजे किथे बाबा दरिया आहे किथे पाणी आहे सिम आहे ॻोठ न आहिनि तॾहिं बि मस्जिद वारी जाइ खे ज़ाती कम में इस्तेमालु न करणो आहे जॾहिं मस्जिदुनि खे हुकुम थींदो हलो काबो तव्हांजे इंतज़ार में आहे मस्जिद चवंदी मां ईअं कीअं हलां जंहिं मुंहिंजो दर खोलियो उहो बि अचे जंहिं मां में बांग ॾिनी उहो बि अचे जंहिं मां में बल्ब ॿारियो उहो बि अचे जंहिं मां में झाड़ू पोचो लॻायो उहो बि अचे जंहिं मां में सुन्नत जमायत कराई उहो बि अचे जंहिं मुंहिंजे अंदरि तॾो विछायो ॾुख विछाई उहो बि अचे ओ प्यारा दोस्तो मस्जिद शरीफ खे आबाद कंदा कयो उहे ख़ुशि नसीब माण्हू आहिनि जंहिंजो घर मस्जिद सां गॾु आहे ईअं सम्झो उनजो घर अल्लाह जे घर सां गॾु आहे अल्लाह जे घर जी जेको ख़िदमत कंदो आहे उनखे अजूरो अल्लाह मुझे हथ सां ॾींदो आहे कंहिंजो बि उहो माण्हू मोहताज कोन थींदो सोई शरीफ वारी मस्जिद पई ठहे न सही उनजो कमकार थियो शाम जो मिस्त्री सॼो सामान ठाहे चन सुभाणे कम शुरू कंदासीं मज़दूर अचनि ही सिरा हुते रखणियूं आहिनि ही मिटी हुते रखणी आहे सुबुह जो अचनि त सिरा सॼो जिते मिस्त्रनि खे खपनि थियूं उते पहुतियूं पियूं
यार केर आहे जेको गारो ठाहे थो वञे सिरां पुॼाए थो वञे कवाज़ा ॿधी थो वञे हिकिड़ी राति ॿी राति टी राति बुज़ुर्गनि जी उन वक़्त जेके बुज़ुर्ग हुया उन्हनि बुज़ुर्गनि जी वालदा सगोरी उहा तहजुद जे लाइ उथी आहे सुभान अल्लाह इन्हनि खे अल्लाह जा वली चइबो अॼु पीर जो पुटु चवंदो मूंखे 1 बजे खां अॻे को उथारे ई न बाबा उथी निमाज़ पढ़ जे निमाज़ असांजो ॾाढो ख़ुदा जो वली हुयो हाफ़िज़ अल्लाह बख़्श हिकिड़ो शेर पढ़ंदो हाफ़िज़ अल्लाह बख़्श पंहिंजो मुफ्ती साहिब जेको भरचूंडी शरीफ़ जे कराची वारे मदरसे में आहे हिकिड़ो शेर ॿुधाईंदो पढ़ाई वारे ज़माने में त भरचूंडी शरीफ़ जे बुज़ुर्गनि वटि हिकिड़ो माण्हू आयो पाण पुछियो बाबा तूं ज़िक्र नमाज़ कंदो आहे चए साईं नानो तहजुद पढ़ंदो हो बाबा तूं पाण चइसि असांजी ॾाढी जाॻंदड़ हुई बुज़ुर्गनि फरमायो पाण न पतोड़ी न पंहिंजो था सारा ही ने ॾाॾा ऐं नाना पोइ अहिड़ा वाई आना कुकड़ना था केतिरा तुंहिंजे मथां जेको अल्लाह जो फर्ज़ आहे उनखे अदा कर न बीबी सगोरी जो असर जो तहजुद लाइ उथी त हिकिड़ो शख्स आहे जेको रहियो खोयो सॼो कमु मुकमिल थो करे आख़िरी मरहले में आहे जॾहिं उन सभु सिरूं उते पुॼायूं जिते सुबुह जो खपनि पियो त उन अमर सगोरी उतां सॾु करे चयो अबा मोहम्मद सिद्दीक़ ई सुभान अल्लाह अबा मोहम्मद सिद्दीक़ ई बुजुर्ग कंध लोॾियो तूं असां रोशनाई जा मोहताज आहियूं अल्लाह जे प्यारनि ॿारनि खे रोशनाई जी लोड़ कान्हे कंध लोॾियो हा मोहम्मद सिद्दीक़ आहे मोहम्मद सिद्दीक़ कुझु त असांजे लाइ बचा कुझु त असांजी जमायत लाइ बचा सॼो सोई शरीफ़ जो तो कमु करे छॾियो आहे ओ मुंहिंजा प्यारा दोस्त इहे कुब्बा इहे फ्री में कोन ठहिया आहिनि इहे चावठूं माण्हू इहे फ्री में मुफ़्त में कोन था चुमनि इन्हनि कुब्बनि में जेके बुज़ुर्ग आरामी आहिनि इन्हनि इहो नारो हयो कहिड़ो ही जान हुज़ूर जी आहे हे सिर बि हुज़ूर जो आहे ही जान हुज़ूर जी आहे हे सिर बि हुज़ूर जो आ मां पाण मुंहिंजा बचड़ा मुंहिंजो घर बि हुज़ूर जो आ ही जान हुज़ूर जी आ हे सिर बि हुज़ूर जो आ अज हर अंगुरी कटाइण वारो पाण खे शहीद समझे थो ओ मुंहिंजा प्यारा दोस्त इन इस्लाम ते इन दीन ते इन मुल्क ऐं मिलत ते जॾहिं गोरे कब्ज़ो जमाइण पे चाहियो अंग्रेज़ कब्ज़ो जमाइण पे चाहियो उन वक़्त उहे केर जवान हुया जन पंहिंजा सिर ॾिना मुरीदनि जा सिर ॾिना तकलीफ़ां बर्दाश्त कयूं उन गोरे जी अंग्रेज़ जी पाड़ पटे हिन मुल्क खे आज़ाद करायूं अॼु जिते तव्हां खे मर्ज़ी पए तव्हां महबूब जो मीलाद मल्हायो इहो अल्लाह जे वलियनि जी कुर्बानी जो नतीजो आहे अल्लाह से इन्हनि जे लाइ फरमायो फदखुली फी इबादी ओ दुनिया वारो मुंहिंजनि बाननि में शामिल थी वञो मुंहिंजा मौला तुंहिंजनि बाननि में शामिल थियो पोइ छा मिलंदो फदखुली फी इबादी अल्लाह से फरमायो वदखुली जन्नती बस मुंहिंजी जन्नत में हलिया वञो इन जे विच ते बि आयत आहे फदखुली फी इबादी मुंहिंजनि बाननि में शामिल थियो यानी अल्लाह जे बाननि में शामिल थियण वारो माण्हू जेको अल्लाह जो बानो थियो हाणे नौकर त नखरो छा जॾहिं अल्लाह जो बानो थियो उन खां नमाज़ बि कान कज़ा थींदी रोज़ो बि कज़ा कोन थींदो वस वेंदे हो गुनाहनि जे कमनि खां बि पाण खे बचाइण जी कोशिशि कंदो अल्लाह से फरमायो मुंहिंजनि बाननि में शामिल थी वञो वदखुली जन्नती कंबर वारा बुज़ुर्ग वॾा जेके हुया सैयद गुलाम हुसैन शाह रहमतुल्लाह अलैह उहे फरमाईंदा हा अबा कणक जो जॾहिं सौदो थींदो आहे न तो कणक जे सौदे में भितरी बि कणक वारे मुल्ल में विकिजी वेंदी नाड़ो बि कणक वारे मुल्ल में विकिजी वेंदो आहे फदखुली फी इबादी अल्लाह जे प्यारनि बाननि जे दामन में चिंबड़ी पओ पोइ जॾहिं क़यामत वारे ॾींहुं सॾु थींदो ओ मोहम्मद राशिद रोज़े वारा तूं पंहिंजी जमायत सां जन्नत ॾे वञ हज़रत मोहम्मद हसन शाह तूं पंहिंजी जमायत सूधो वञ हज़रत हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ तूं पंहिंजी जमायत सूधो वञ ख़ुदा जो कसम आहे उन्हनि अल्लाह वारनि खे जॾहिं सॾु थींदो न तो असां जहिड़ा अबरा सबरा
ताला बि हुननि जे सदके जन्नत में हलिया वेंदा सभिनी जो बेड़ो पार थी वेंदो अल्लाह ताला मुंहिंजी तव्हांजी सॼी जमायत जी हाज़िरी क़बूल मक़बूल मंज़ूर फरमाए ऐं मुंहिंजे ख्याल में त मोहम्मद आदम पे चयो त मां दरगाह शरीफ़ खां आयो आहियां बाबा गाड़ी मोरी खां असां बि कोन आया आहियूं पीसे रोज़े वारा लाड़ जे सफ़र ते हुया हिकिड़े फ़क़ीर अर्ज़ कयो कि भला ही क़ब्रिस्तान आहे मुंहिंजा माउ पीउ रखियल आहिनि दुआ पीसे रोज़े वारा उते आया हाफ़िज़ मरबूज़ा शरीफ़ घणी पढ़ंदो आहे पीसे रोज़े वारे जॾहिं दुआ घुरी न त हिकिड़ो ॿियो फ़क़ीर आयो उन जो कि भला मुंहिंजे लाइ दुआ घुरो पाण जो कहिड़ी दुआ घुरा कि भला दुआ इहा घुरो जंहिं जाइ ते तव्हां बीही दुआ घुरी आहे क़दम ॾिना आहिनि हिते मुंहिंजी क़बर थी पीसे जन फ़क़ीर ॾे निहारे पाण फरमायो जे हड़ में हुजे तमाक त झंग मिड़े दायरो जे तुंहिंजी असां सां मोहबत आहे निस्बत सची आहे त रूए ज़मीन ते असांजो क़दम लॻल आहे जिते बि तुंहिंजी क़बर थींदी ईअं सम्झ असांजो क़दम लॻल आहे बाक़ी जेकॾहिं निस्बत सची न आहे त तोखे हिते बि फ़ाइदो कोन मिलंदो मुंहिंजा प्यारा दोस्त अल्हम्दुलिल्लाह सभु उन दर खां आया आहियूं फ़क़ीर मोहम्मद आदम राति रोड़ी में कटबरनि फ़क़ीरनि जो ॻोठु हुयो उतां सिधो हिते आयो आहे नात पढ़ंदो वरी शाम जो फ़क़ीरनि गमा जे फ़क़ीरनि गागनान फ़क़ीरनि में महबूब जो मीलाद शरीफ़ आहे उते बि फ़क़ीर मोहम्मद आदम खां नात ॿुधंदासीं दिलि सां नात ॿुधजो फ़क़ीर साहिब खां पोइ दुरूद सलाम दुआ सभिनी जा बेड़ा पार थी वेंदा वमा अलैना इल्लल बलाग